नौशर फिरोज खां ख़बर शामिल कयूं पिया। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सूबरो जी रिपोर्ट मुताबिक़ ठारूशाह में जीए सिंधु महाज़ पारां ज़िला नौशर फिरोज जे मुख़्तलिफ़ शहरनि में क़ौमी कारकुननि मथां कूड़ा केस दाख़िल थियण ख़िलाफ़ नूर महल सिनेमा चौक खां चंदर मीडिया सेंटर ताईं हथनि में प्ले कार्ड ऐं ॻाढ़ा झंडा खणी SSP नौशर फिरोज हटायो नौशर फिरोज ज़िलो बचायो जा नारा हणंदे अॻुवाननि इरफान डाहिरी खलील शर नौमान बबर चेज़ अली बबर ऐं ॿियनि चयो त जिस्म जे 28 मई ते बोगस आदमशुमारी बाबति पुरअमन हड़ताल जे ॾोह में कंडियारो ऐं मोरो में क़ौमी कारकुननि ते कूड़ा केस करे घरनि ते चढ़ायूं चादर चौधरी जो तकद इस्तेमाल करे क़ौमी कारकुननि खे ख़ौफ़ज़दा करण वारे अमले जी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। उन्हनि चयो त असां पुरअमन क़ौमी कारकुन आहियूं। सिंध जे हक़नि ख़ातिर अमली जिदोजहद करणु असांजो हक़ आहे जेको असां खां खसियो पियो वञे। उन्हनि चयो त नौशर फिरोज जो सरदार SSP अब्दुल कईम पिताफ़ी बौखलाहट जो शिकार थी पंहिंजे ज़मीनी आकाउनि खे राज़ी करण लाइ क़ौमी कारकुननि मथां ऋण ॿारे ॾिनो आहे। उन्हनि आला अदिला खां SSP नौशर फिरोज हटाइण समेत क़ौमी कारकुननि मथां कूड़नि केसनि दाख़िल ख़त्म करण जी अपील कई। सिंध में धारिया क़ौमी कारकुननि दा कूड़ा केस क़ौमी कारकुननि दा कूड़ा केस क़ौमी कारकुननि दा कूड़ा केस ही दहशतगर्दी बंद कयो ही पुलिस गर्दी बंद कयो ही दहशतगर्दी बंद कयो कंडियारो पुलिस ते मोरो SHO ते SSP नौशर फिरोज ते SSP नौशर फिरोज ते ही दहशतगर्दी बंद कयो ही मारा मारी बंद कयो ही गुंडागर्दी बंद कयो।